जा पे तो पनारे लगाए ज तू किनारे, जा पे तो पनारे लगाए ज तू किनारे, जा पे तो पनारे लगाए ज तू किनारे। छोरी ना छड़ जाए, 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 छोरी ना छड़ जाए। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु जे असांजे पार्टीशन सीरीज़ स्पेशल में मूंसां गॾु काजल चंदीरामानी आहिनि। हिननि जो नालो अगरि तव्हां न ॿुधो आहे त आई डोंट नो तव्हां किथे रहिया पिया आहियो, छाकाणि त हिननि एॾो सुठो नालो कमायो आहे पंहिंजो, एंड ऑल्सो हे जंहिं फैमिली मां था अचनि उन्हनि जी ॾाढी सुठी लेगेसी आहे। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। दी, अॼु असां सां गॾु तव्हांजा मम्मी सलोचना दी गॾु आहिनि। प्लीज़ इन्हनि खे तव्हां इंट्रोड्यूस कयो। आहे त मुंहिंजी मम्मी, पर मुंहिंजी गुरु आहे, मुंहिंजी फ्रेंड आहे, मुंहिंजी इंस्पिरेशन आहे। ऐं ॿियो छा ॿुधायां, आई थिंक मां ॻायां वेठी बिकॉज़ मम्मी जे करे, बिकॉज़ नंढे हूंदे ई मूंखे मम्मी म्यूज़िक सेखारियो, राग सेखारिया, गीत सेखारिया। सो शी इज़ माई एवरीथिंग आई कैन से। वाह, तव्हां मूंखे ॿुधायो पिया तव्हां काजल दी खे सिंगिंग सेखारियव, उहो मूंखे थोरो एपिसोड वापसि ॿुधायो। नंढे हूंदे खां मूं महसूसु कयो त हिन जो आवाज़ु तमामु सुठो आहे, ऐं दादा जे करे मां चवां पई त सिंधी हीअ सिखे, जो हीअ इंग्लिश स्कूल में पढ़ंदी त हिन सिंधी त ख़ासि ईंदी कोन हुई, पर मां हिनखे विहारे करे ऐं हिन सिंधी राग सेखारिया। ऐं पहिरियों हिनखे मां 2 राग सेखारिया आबिदा जा, आबिदा परवीन जा। जीव झोड़े ॾिसां त छा थो थिए, उहो ॾुखियो राग आहे एक्चुअली, पर हिनखे 2 राग एॾा सुठा सेखारिया। सो दादा वटि जॾहिं मां ईंदी हुअसि बॉम्बे में त दादा खे चयमि त काजल ॻाए थी, त काजल जो राग दादा ॿुधो ऐं दादा खे ॾाढो वणियो, चई तमामु सुठो आहे। ऐं रोज़ु राति जेतिरा ॾींहं असां हिते हूंदा हुआसीं बॉम्बे में, रोज़ु राति जो काजल खे हिकु राग ॻाराए पोइ दादा सुम्हंदा हमेशह। वन भजन, हिकिड़ो भजन हो कबीर जो, मोको कहाँ ढूंढे रे बंदे, रोज़ रात जो। हा, जॾहिं दादा पंहिंजे चौंकियुनि मां या प्रोग्राम तां मोटंदा हुआ, भले 1 बजे हुजे राति जो, मूंखे निंड मां उधारे चवंदा हुआ भजन ॿुधाए, पोइ मां सुम्हंदुसि। ब्यूटिफुल भजन, मां तव्हांखे 2 सिटूं ॿुधायां थी। मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, मोको कहाँ ढूंढे रे बंदे। वाओ, ओ माय गॉड, तासीर आहे आवाज़ में तव्हांजे। दादा राम पंजवानी तव्हांजा नाना हुया, माना तव्हां उन्हनि जा धीअ आहियो। मूंखे थोरो दादा राम पंजवानी जे पर्सनल लाइफ जे बारे में ॿुधायो। असां प्रोफेशनल लाइफ जे बारे में मां जाम पढ़ियो आहे, जाम लिखियो आहे उन्हनि जे बारे में, बट मां विश्वासु नथी करे सघां मां दादा जे धीअ जे साम्हूं वेठी आहियां। ओ माय गॉड। दादा सूफ़ी हो, दादा ॻाईंदड़ हो। सूफ़ी हुयो माना छा? माना उनजे अंदर में रूहानियत हुई, ख़ाली छाकाणि न त अॼुकल्ह ज़माने में माण्हुनि खे पैसे जो मोह हूंदो आहे। दादा पंहिंजो मटको खणी वेहंदा हुआ ऐं उहो भरिजी वेंदो हो, सभई विझंदा हुआ, पोइ उन मां 1 रुपयो बि न खणंदा हुआ दादा सॼी ज़िंदगी। सॼी ज़िंदगी करे तॾहिं जॾहिं पाण वटि एतिरो न हुजे। ऐं ओॾी महिल बसि जॾहिं सीता सिंधु भवन दादा जो हूंदो, उते माण्हू जेके ईंदा बिना ॾिसण जे हथ विझी करे जेतिरो जंहिंखे मिले चवंदो
भंडारो भरपूर। ऐं असां ॿारनि खे मूंखे 5 रुपया ॾींदा, चवंदो भंडारो भरपूर, वधीक कुझु न। ऐं तंहिंमें छा हो, दादा जो पैसे मोह न हो ऐं चौथी माड़ ते रहंदो ऐं दादा खे हार्ट अटैक बि थिया 2 दफ़ा। पर तॾहिं बि सभु चवंदा हुआ दादा रहिजा, वॾा वॾा बिल्डर्स सभु चवंदा हुआ दादा हिकिड़ो घरु असां ॾियूं तव्हांखे। ऐं दादा चवंदुसि न 84 ॾाका आहिनि, 84 लख जूणियूं मुंहिंजूं कटजंदियूं। सो एंड ताईं, आख़िर ताईं दादा ॾाकण चढ़ंदा हुआ। 84 पर कंहिंखां कॾहिं घरु न वरितऊं, कॾहिं रुपयो न वरितऊं। ऐं मटको सभु ख़ाली। असां मूंखे यादि आहे त अजमेर में साईं कंवरराम जी वर्सियूं थींदियूं त उते माण्हू ईंदा, ॿारनि खे चवंदा लोली ॾियो, दादा खे चवंदा बेटा लोली ॾियण लाइ पैसा वेंदा, विझंदा मटका भरिजी वेंदा ऐं मटके मां सॼो उल्टाए करे उनखे ॾेई वेंदा इंस्टीट्यूट्स खे, स्कूल ठाहिराया। जय हिंद कॉलेज ठाहिण में सभिनी में दादास कॉन्ट्रीब्यूशन, फाइनेंशियल कॉन्ट्रीब्यूशन इज़ टेरिफिक। पाई बि न कॾहिं वरितऊं। ऐं दादा जो भॻवान जी दादा ते महिर हूंदी, छाकाणि पंहिंजो सेल्फलेस हूंदो त सभु जेके प्रेसिडेंट्स हूंदा, जेके बि थी विया आहिनि, ज़ाकिर हुसैन, राधा कृष्णन, नेहरू, इंदिरा गांधी, सभिनी सां मिलिया ऐं चवंदा मटके वारो प्रोफेसर। दादा कॾहिं ऐं किथे सिंगिंग चालू कयूं, ॻाइणु कॾहिं खां चालू? कराची खां वठी। असां लाड़काणे में रहंदा हुआसीं। दादा कराचीअ में DJ सिंध कॉलेज में प्रोफेसर, पहिरियों स्टूडेंट हो, पोइ प्रोफेसर थियो ऐं उन टाइम खां ॻाइणु शुरू कयूं। शौक़ सां। ऐं तव्हां किथे ॼाया हुया? मां लाड़काणे में ॼाई हुअसि। पोइ मूंखे पार्टीशन जी थोरी आखाणी ॿुधायो। बसि लाड़काणे मूंखे यादि कोन्हे एतिरो, छा मां 4 साल जी 5 साल जी हुअसि, पर मूंखे इहो यादि आहे त असां कराची में आयासीं जॾहिं उतां शिप हिकिड़े जहाज़ में असां चढ़ियऊं ऐं जहाज़ अची VT स्टेशन ते पहुतो, पाणी वारो जहाज़। ऐं मूंखे यादि आहे त मां नंढीअ सां उल्टियूं पई कयां, मूंखे उहो यादि आहे। ऐं जॾहिं पहुतासीं बॉम्बे में त सिख हुआ जेके बीठा हुआ, जेके माण्हू, उहे खीर पिया ॾियनि ऐं केला पिया ॾियनि। मां लिकी वेठी हुअसि त मां तव्हांखे वैक्सीनेशन न ॾियनि। ऐं उतां खां वठी असां अची सॼी फैमिली बॉम्बे में अची पहुतासीं ऐं पोइ रेफ्यूजी कैंप में थोरा ॾींहं रहियासीं। किथां जी रेफ्यूजी कैंप? न VT स्टेशन, VT बोरी बंदर, उते। हा, उते अची थोरा ॾींहं रहियासीं। मूंखे थोरो पंहिंजे घर जे बारे में ॿुधायो, कुझु यादूं अथव सिंध जे घर जूं? माहौल कीअं हुयो, आसे पासे में? नंढो घर हो ऐं उते चवंदा ओताक, जेको अंदरि एंट्रेंस हूंदो न, मुंहिंजो ॾाॾो म्यूनिसिपल काउंसलर हूंदो। तव्हांजो ॾाॾो? हा, माना दादा राम पंजवाणी जा पप्पा। ऐं उनजो रस्तो भुटे सां हूंदो, शाहनाज़ भुट्टो ऐं खुहिड़ो, इहे सभु मिनिस्टर हूंदा त उन्हनि सां तमामु गहरो रस्तो हूंदो हुन। ऐं मुंहिंजे ॾाॾे जो ॾाढो इंटेलिजेंट हूंदो मुंहिंजो ॾाॾो। त उहो ओताक वेंदो, वॾनि लंघंदो, कोई आवाज़ न कंदा त भई प्रताप राय वेठा आहिनि, त भई एतिरी इज़त हूंदी। ऐं दादा मुंहिंजो कराचीअ में हूंदा हुआ ऐं हफ़्ते में ईंदा हुआ लाड़काणे, छाकाणि उते प्रोफेसर हो दादा हुआ ऐं ॻाईंदा बि हुआ। काजल दी, तव्हां हाणे मूंखे ॿुधायो, सिंध खां इंडिया में अचण खां पोइ जेको सिंधी कम्यूनिटी जी हालत हुई, ख़ासि करे सिंधी डिवोशनल साइड, झूलेलाल न हूंदा हुया इंडिया में, इहो चवणु ठीकु रहंदो। मूंखे तव्हां ॿुधायो, दादा राम पंजवानी हिते अची जेको झूलेलाल लाइ कयूं, उहो कीअं कयूं? जॾहिं दादा हिते आया बॉम्बे में, इंडिया में, त नेचुरली सॼी दुनिया में सिंधी पखिड़िजी विया कि कोई किथे वियो, कोई किथे वियो। त दादा जॾहिं बॉम्बे आया त उन्हनि ॾिठो त जेके महाराष्ट्रन्स आहिनि उन्हनि खे बाल गंगाधर तिलक उन्हनि शुरू कयो गणपति महोत्सव। त दादा चयो त छो न मां बि कुझु सिंधियुनि खे जोड़ण लाइ, बिकॉज एवरीबडी वॉज स्कैटर्ड। त दादा उन जो ॾिसी एग्ज़ाम्पल ही गेव झूलेलाल उॾेरोलाल, जीअं सिंधी सभु यूनाइट थियनि, बॉन्ड थियनि, बिकॉज सिंधी सभु टुटी पिया हुआ नेचुरली, पंहिंजो घर बार छॾे, पैसो लतो सभु कुझु छॾे आया हुआ हिते, त उन्हनि खे हिमत मिली। ऐं दादा जिते प्रोग्राम कंदा हुआ, चौकियूं कंदा हुआ, त सभिनी खे इहो ई ॾींदा हुआ नारो, भई लाल झूलेलाल असांजो इष्टदेव झूलेलाल आहे। त दैट वॉज अ वेरी, झूलेलाल बेड़ा ई पार, झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, ऐं सचमुच बेड़ा पार त थिया। त आई थिंक दादा जो ॾाढो
तमामु वॾो योगदानु आहे टू सिंधी म्यूज़िक खे वधाइण में इंडिया में अचण खां पोइ पार्टीशन खां पोइ ऑल ओवर इंडिया अलाए को बि शहर या को बि ॻोठ न हूंदो जिते दादा कोन पहुता ऐं उन टाइम ते दादा बिकॉज़ ही वॉज़ द पायनियर ऐं पोइ भगवंती नावानी ऐं ॿिया जेके बि हूंदा सभु दादा सां गॾु ई हूंदा हा न त आई थिंक दादा जो तमामु वॾो योगदान हो सिंधी संगीत खे इंडिया में वरी शुरू करण में हर हफ़्ते सूमर ॾींहुं दादा कवि क्लास शुरू कयो कवि क्लास में जेके बि नया सिंगर ॻाईंदड़ हुआ जंहिंखे खपंदो अची उते इकट्ठा थींदा असांजे घर में कुरैशी महल चौथे माड़े ते इहो किथे महिम ते अञा दादा जो घर आहे रहंदासीं असां उते सभु जेके नया ॻाईंदड़ हुआ उनखे प्लेटफॉर्म जे मिलियो उते ॻाईंदो अची करे ऐं दादा हमेशह नयनि इन्हनि खे कहिड़ो हरिओम शरण न त गोविंद मां चंद्रू आत्मा महेश चंद्र त रांझन ये सभु उते ईंदा मीरानी ईशू जागीरदार इहे सभु ईसर सापरू सभु ईंदा नवां ॻाईंदा अची उते ऐं सॼा अलाए 50 साल जेसिताईं दादा जीअरा सूमर ॾींहुं चौकी थींदी उते सभु उते अची इकट्ठा थींदा सभु ॻाईंदा हुआ काजल दी तव्हांजो जेको रिश्तो हुयो पंहिंजे नाने सां हिकिड़ो राम पंजवानी ॾाढो वॾो टाइटल आहे असांखे ईअं लॻंदा आहिनि ओ माय गॉड ॾाढा वॾा माण्हू हुया बट फैमिली स्पेस में हो कीअं हुया एज़ अ नाना तव्हांजो छा फॉन्ड मेमोरीज़ आहिनि उन्हनि सां फॉन्ड मेमोरीज़ तमामु घणियूं आहिनि ऐं मां लकी आहियां त मां 20-21 साल जी हुअसि जेसिताईं दादा हयात हुआ त मां 13-14 सालनि में जॾहिं ॻाइणु शुरू कयो त पहिरियों दफ़ो जीअं मम्मी चयो तव्हांखे मां सिंधी कलाम ॿुधायो ऐं सीता सिंधु भवन जेको दादा ठाहियो कल्चरल इंस्टीट्यूशन उनजो फाउंडेशन उन ॾींहुं रखूं पिया ऐं हवन हो पूजा हुई त मम्मी मूंखे ही 2 कलाम सेखारिया हुआ ऐं दादा खे ख़बर कोन हुई त मां ॻाइण वारी आहियां छा ॻाइण वारी आहियां त मां उते प्रोग्राम ते पहिरियों दफ़ो ॻायो जीअ झोरे ॾिसां त छा थो थिए चंग चोरे ॾिसां त छा थो थिए हा ज़रूरु त उहो ॿुधी करे दादा हैरान थी विया ऐं बिकॉज़ सिंधी प्रोनंसिएशन उचार ॾुखिया आहिनि जेतिरो थी सघियो मूंखे लॻे थो मां जस्टिस कई इंटरव्यू चालू थियण खां अॻु तव्हांजा मम्मी ॿुधाइनि पिया तव्हांखे रोज़ राति जो 10 खां 12 ताईं हा मम्मी मूंखे असांजो रियाज़ टाइम हूंदो सॼो सॼे पारे खे ख़बर हूंदी हुई गुजराती हुआ आसे पासे में अहमदाबाद में असां अहमदाबाद में रहंदासीं त 10 खां 12 ताईं सभु वेठा हूंदा हुआ भई अॼु ॻाईंदा मां ऐं धीउ वेही करे ॻाईंदा सो दैट वॉज़ आर म्यूज़िक टाइम त जॾहिं मूं ॻायो 2 कलाम ॻाया त दादा जे अखियुनि मां रुगो ॻोढ़ा पिया गरनि ही वॉज़ एतिरा ख़ुशि थिया ही वॉज़ ओवरवेल्म्ड त भई ऐं तमामु ख़ुशि थिया त आई थिंक आई वॉज़ हिज फेवरेट ग्रैंड चाइल्ड मुंहिंजे लाइ स्पेशल प्यार हो दादा जो मूंखे 10 रुपए खां वधीक ख़र्ची न ॾिनी मां दादा खां थोरी शादी कई तंहिंखां पोइ मां न वठंदी हुअसि मूंखे आदत न आहे पैसा वठण जी ख़र्चियूं जीअं वठंदा आहिनि दादा आशीर्वाद जा 10 रुपया ॾियो पर फस्ट टाइम हिन जॾहिं ॻायो हिकु राग ॻाई त उन में एॾो दादा ख़ुशि थियो त 1000 रुपया ख़र्ची ॾिनई वाकई फेवरेट ग्रैंड चाइल्ड 1000 रुपया ख़र्ची ॾिनई उन ज़माने में मां चयो दादा सही ज़िंदगी में मूंखे त 10 रुपया ॾिना हिनखे 1000 रुपया ॾिनव धीअ खां वधीक ॾोटी पर दादा ॾाढो ख़ुशि थिया त हिन ऐं असां 1986 में वियासीं हांगकांग 15 ॾींहं जो टूर हो दादा मुंहिंजी नानी मम्मी ऐं मां ऐं त उते आई थिंक 15 ॾींहंनि में असां 16-17 प्रोग्राम्स कया त दादा एतिरा ख़ुशि आहे त जिते हा हिकिड़े ॾींहं में 2-2 3 प्रोग्राम्स कंदा हुआसीं त जिते प्रोग्राम हूंदो हो उन टाइम ते दादा चवंदा हुआ थोरो ॻाईंदा हुआ हिन खे ॿुधो लाइक ही टुक अ बैक सीट लिटरली भई दादा घटि ॻाइनि पिया ऐं मूंखे वधीक टाइम पिया ॾियनि भई ही वॉन्ट टू सॉर्ट ऑफ शो मी ऑफ भई ॾिसो मुंहिंजी ॾोहिटी कीअं थी ॻाए त उर्दू गज़ल सिंधी कलाम सभिनी खे ही वॉज सेइंग हिन खे ॿुधो हाणे हिन खे ॿुधो पर एट द सेम टाइम वेस्टर्न कसेट्स जा जेके मालिक हुआ उन्हनि खे मुंहिंजी रिकॉर्डिंग करणी हुई दे वॉन्टेड टू कम आउट विद अ टेप त ज्ञान वछानी हाणे ही इज़ नो मोर
त उन्हनि चयो दादा असांखे रिकॉर्डिंग करणी आहे, लेट अस रिकॉर्ड हर। पर दादा वो सो पर्टिकुलर, चऊं न अञा सिखे। मां 17-18 साल जी हुअसि, चई न या न अञा सिखे, अञा थोरो या ही वाज इवन वॾे वॾो सिंगर नचे त ग़लति सुर थी हा कोई न चए भई अञा सिखे, सिखंदा कोन्हनि न सिंधी में, अञा टाइम माना मशहूरु थी विया त ही वाज चओ तो न ईअं न he was very fond of me, पर ईअं न भई बिकॉज मुंहिंजी डोइटी आहे ॻाए वेठी त यू नो, सो इट वॉज अ वेरी बैलेंस्ड एंड प्लस हिज टेम्पर। दादा खे ॾाढो गुस्सो हो। हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे असांजो तमामु वॾो प्रोग्राम हो 2 ॾींहंनि जो, ऐं मां कुझु ॻायां पई, दादा मुंहिंजे पुठियां वेठा, रिहर्सल पई हले घर में असांजे, ऐं मां कुझु ग़लति पई ॻायां, एतिरो मूंखे ज़ोर सां चिल्लायूं लाइक, ऐं दादा खे आदत ई चुंडी पाईंदा हुआ, त मूंखे चुंडी त न पातऊं, पर ही गॉट लॉस्ट हिज टेम्पर बिकॉज मां कुझु हिकिड़ो अखर ग़लति पई ॻायां। मूंखे एतिरो रोअण अची वियो, मां चयो मां नथी ॻायां, लाइक मां लिटरली रुसी वियसि दादा खां, मां चयो मां नथी ॻायां, मां आई कैन नॉट सिंग, तव्हां एतिरो गुस्सो कंदा त मां नथी ॻायां। पोइ मूंखे मञायऊं, चई न न पुटु सॉरी 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 ॻाए। सो दैट इज़ द काइंड ऑफ रैपो आई हैड विद। वाओ, जीअं चवंदी हाणे भई 2 कलाम ॻाइनि था आहिनि, पाण खे सिंगर था मञनि। मां पढ़ियो तव्हांजे बारे में, तव्हां क्लासिकल ट्रेनिंग वरिती आहे, क्लासिकल सिंगिंग अञा बि वटि वञा पई पंहिंजी गुरु वटि। हा, देर इज़ नो एंड टू दिस, मां अञा वेंदी आहियां। मुंहिंजी गुरु जी आहिनि श्रीमती गीता प्रेम, बॉम्बे में ई आहिनि, गोरेगांव में, ऐं उहे जगजीत सिंह जी जेके असांजा आहे गज़ल माइस्ट्रो, उन्हनि जी धर्म जी भेण आहे। जगजीत अंकल ई मूंखे उन्हनि वटि मोकिलियो 1998 में। मां जॾहिं सारेगामा खटियो उन खां पोइ मां उन्हनि खे चवां पई तव्हां मूंखे सेखारियो, उन्हनि खे त नेचुरली टाइम कोन हो, उन्हनि चयो मुंहिंजी भेण आहे उन वटि तूं वञ, द जगजीत सिंह। यस, उन्हनि खां, ऐं उहे बि उते ईंदा हुआ, एटलीस्ट महीने 2 महीननि में हिकिड़ो दफ़ो ईंदा हुआ। असांखे 3-3 4-4 कलाक असांखे रियाज़ करायो अथऊं। हर गुरु पूर्णिमा ते जगजीत अंकल असां सां वेही करे 4-4 कलाक असांखे रियाज़ करायो आहे, ऐं उन्हनि जी घणियुनि CDs में ऐं वीडियोज़ में बि मां ॻायो आहे उन्हनि सां गॾु। दी सारेगामा जी जर्नी कीअं थियो, छो थियो? सारेगामा वॉज अ ड्रीम दैट वॉज लाइक न मां हमेशह सोचींदी हुअसि, ड्रीम कंदी हुअसि त कॾहिं सोनू निगम चए त काजल जी आप क्या गाओगे। दिस वॉज हर ड्रीम एक्चुअली, इट वॉज हर ड्रीम। जेको मां ड्रीम कंदी आहियां सच थींदो, इट मैनिफेस्ट। मां चवंदी हुअसि कॾहिं सोनू निगम चवंदो काजल जी आप क्या गाओगे, एंड अल्टीमेटली इट केम ट्रू। दिस वाज हर ड्रीम त तूं कॾहिं वेंदी? नंढे हूंदे खां वठी पहिरों हिन शुरू कयो ॻाइणु, मां हिन शुरू कयो ॻाईंदी सारेगामा प इहो शुरू कयईं, मूंखे वणियो। पोइ हिनखे मां चयो ट्रेनिंग ॾियां, समझ त छाकाणि आवाज़ु सुठो अथसि, त उहो हिनखे हिते कृष्णकांत भाई हूंदो अहमदाबाद में, उन पंडित जसराज जे घराने, मेवाती घराना जे, हा, श्री कृष्णकांत भाई परेख, या उन्हनि खां मां पहिरियों सिखणु शुरू कयो। उन चई सिखंदे पप्पा, मां चवंदी हुअसि हाणे कॾहिं हीअ रेडियो ते ॻाईंदी काजल, जो मां ॿुधां त रेडियो ते, ऑल इंडिया रेडियो ते हिनखे पहिरियों ई फस्ट टाइम कंहिंखे बि कोन मिलियो आहे, रुगो हिकिड़े माण्हू खे मिलियो आहे। बी हाई सिधो न ॾींदा आहिनि, बी ॾींदा आहिनि, हिनखे बी हाई सिधो मिलियो। What is B high? It's a grade. They grade you. Right. B, B high, A plus. Okay. All India Radio. They had an audition. Straight away कंहिंखे हिनखे B high सिधो काजल खे मिलियो। 14 साल जी हुई, त उते खां पोइ मां ड्रीम कंदी हुअसि हाणे भला कॾहिं हीअ हिनजी कॾहिं प्लेबैक CD कॾहिं निकिरंदी। CD हिन जी निकिती, ऐं उहा दैट वॉज माई हैप्पीएस्ट डे, चवां ॾाढो सुठो बेस्ट CD निकिती। एंड तंहिंखां पोइ चई मां कॾहिं हीअ प्लेबैक कंदी कृष्ण, हा, त उहो कल्याण जी आनंद जी, मुंहिंजो मामो अर्जुन हिंगोरानी, आई नो अर्जुन हिंगोरानी, मां पढ़ियो आहे जाम उन्हनि जे बारे में। उहो मुंहिंजो मामो आहे सॻो, त उन जे थ्रू कहानी क़िस्मत की कौन करेगा कुर्बानी, इहे सभु जेके, त उन में उनखे ॻाल्हायईं जेको मां मैनेजर कम ड्रीमर कम एवरीथिंग। उहो चवंदी सारे गम में ॻाए, सारे गम में सपनो हुयो, हा सपनो, उहो बि राइट। त साम्हूं खां फ़ोन कीअं थियो सारेगामा? हा, साम्हूं खां फ़ोन, आई थिंक उहो ZTV जो पहिरियों साल हो, सारेगामा माना इंसेप्शन हो, शुरूआत हुई, त उन्हनि ई मूंखे कॉल कयो हो त तव्हां वुड यू लाइक टू कम एंड पार्टिसिपेट। त मां पहिरियों दफ़ो जॾहिं वियसि त ऑडिशन्स बिल्कुलु ईज़िली क्लियर कया, ऐं पोइ मूंखे ॿुधायो त जॾहिं तूं ऑडिशन जे लाइ ॻाए पई, लाइक यू नो प्रिलिमिनरी राउंड्स, तॾहिं असांखे ख़बर हुई दैट योर लंबी रेस का घोड़ा, हाउ दे से दैट यू कुड बी द टॉप फर्स्ट सेकेंड थर्ड, दे डोंट टेल यू।
but it was a beautiful journey, very competitive, positive competition, challenging because सब singers तमाम सुठा हूंदा आहिनि, पर it was a memorable episode in my life. And judges सब साम्हूं सब जगजीत सिंह जी, परवीन सुल्ताना, अनिल बिस्वास जी, OP नायर जी, and हरिप्रसाद चौरसिया, शिव कुमार शर्मा, इहे सभु वेठा हूंदा, 9-10 ॼणा, उन्हनि जे अॻियां तव्हांखे ॻाइणो आहे, त it was very tough. But good memories. Good memories, beautiful memories. या तू अब तो आजा, शोला दामन बहके आके बुझा जा। फाइनल की ट्रॉफी जा रही है काजल जी को। दी तव्हां सिंगिंग में छो गिरियो एंड कीअं गिरियो? मेन रीज़न त आहे बिकॉज मुंहिंजे घर में संगीत जो माहौल हो, लाइक दादाजी ॾोहिटी आहियां त मूंखे लॻे नथो मां ॿियो कुझु बि ठही सघां हा। मूंखे उहो ई तव्हांखे पुछिणो, इफ नॉट अ सिंगर तव्हां छा कयो आहे? जेकॾहिं न थियां हा सिंगर त मे बी एन इंटीरियर डिज़ाइनर और अ ब्यूटिशियन, बिकॉज मां ॿई कोर्सिस बि कया आहिनि, मूंखे तमामु शौक़ु आहे हा सुठे घरनि जो, एंड आई लव ऑल दैट। नाउ दी हाउ डू यू फील जेकी दादा जी लेगेसी आहे, दादा जो जेको वरसो आहे, तव्हां ऑफकोर्स उहो कंटिन्यू करे रहिया आहियो, एंड मां नथी चई सघां यू हैव रिप्लेस्ड हिम, बट दी चवनि पिया भई यू हैव टेकन हिज स्पेस, एंड आई रियली फील लाइक वी कैन सॉर्ट ऑफ सी दादा थ्रू यू नो अ लिटिल बिट ऑफ हिम थ्रू योर वर्क। तव्हांखे उहो कीअं थो लॻे? तव्हांखे प्रेशर लॻंदो आहे की तव्हांखे लॻंदो आहे की ओके यू फील वेरी नाइस दैट यू कैरिंग इट फॉरवर्ड? प्रेशर कॾहिं बि न लॻंदो आहे, ऐं न मां सम्झंदी आहियां त जॾहिं कंहिं शइ जो पैशन हूंदो आहे न, देयर इज़ नो प्रेशर, आई डोंट हैव टू प्रूव अ पॉइंट टू एनीबडी। मां ॻाईंदी आहियां बिकॉज म्यूज़िक इज़ मी, ऐं मां कॾहिं प्रोग्राम्स जिते बि थींदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि भई अॼु 200 माण्हू हूंदा, या अॼु 1000 हूंदा, या 10,000 हूंदा, या 20,000 हूंदा, त मुंहिंजी पर्सनल व्हाट आई फील इज़ व्हेन आई सिंग, आई डोंट केयर हाउ मेनी पीपल आर देयर। मां ॻाईंदी आहियां उन साईंअ जे लाइ मोस्ट ऑफ द टाइम। कॾहिं कॾहिं मेंटली और डिस्टर्ब्ड वी आर ह्यूमन्स, बट मोस्ट ऑफ द टाइम माई संगीत इज़ फॉर माई सेल्फ एंड फॉर माई लॉर्ड, यू नो। त मूंखे फ़र्क़ु न पवंदो आहे केरु साम्हूं वेठो आहे। हा, मुंहिंजो कोई ॿुधण वारा सुठा हुजनि, नेचुरली इंस्पिरेशन आहे, दी आर्टिस्ट रियली गेट्स इंस्पायर्ड। असां दाद जे लाइ कंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, पर for me it's a passion, it's a way of life, it's me, music and me. I mean I cannot think के मां संगीत न हुजे हा त मां छा थियां, I सोचे ई नथी सघां। टॉकिंग अबाउट म्यूज़िक इज़ यू, मूंखे चङियूं सिंधी छोकिरियूं मिलियूं आहिनि लंडन में, पेरिस में, जिन मूंखे चयो आहे की असांजे शादीअ खां पोइ असां पढ़ाई न करे सघंदासीं। मूंखे प्लीज़ थोरो ॿुधायो, शादीअ खां पोइ बि तव्हां पंहिंजो करियर कंटिन्यू रखियो आहे, इनफैक्ट बेटर थियो आहे शादीअ खां पोइ, छा रोल आहे साहुरनि जो छोकिरीअ जे? तमामु इम्पॉर्टेंट रोल आहे, बिकॉज़ जेकॾहिं तव्हांखे घर में सुठो माहौल न मिलंदो, सपोर्ट न मिलंदो पंहिंजे इनलॉस जो, पंहिंजे हस्बैंड जो, त उहा जेकॾहिं तव्हां फोर्सिबली वेंदव बि, यू परस्यू वॉट एवर करियर यू वॉन्ट, म्यूज़िक हुजे कुझु बि हुजे, पर उहा जेको मज़ो ऐं चैन खपे उहो ईंदो ई न। ऐं जेकॾहिं मन अशांत आहे त उहो तव्हांजे कम में झलकंदो। ऐं हिन जी फैमिली मोटवाणी जी फैमिली आहे, सुधा मल्होत्रा, उहा मुंहिंजे ससु जो पेको आहे, त उन्हनि में बि ॾाढो म्यूज़िक आहे। सुधा मल्होत्रा इज़ मैरिड टू मोटवानीस, त हिननि पासे बि ॾाढो म्यूज़िक जो दे आर ऑल शौक़ीन आहिनि म्यूज़िक। ख़बर हुयनि? हा, बिल्कुलु ख़बर आहिनि, बिल्कुलु ख़बर आहिनि। हा, मूंखे उहो ई तव्हां खां पुछणो, तव्हां जंहिंमहिल हलाई हूंदव माइटी? न, माइटी असां, माई हस्बैंड एंड वाइफ, असां हलाईसीं। मम्मी जो को रोल, फॉर वंस इन माई लाइफ माई मदर प्लेड नो रोल एट ऑल, बट यू आर ओके विथ हिम? या पर हिन शर्त विधा, छाकाणि हो ॾाढा कीन हा त भई काजल सां शादी करे महेश, त हिन काजल चयो त पोइ ॻाइणु ज़रूरी आहे, जे ॻाइणु मज़ो कॾहिं बि त सभिनी चयोसि ठीकु आहे, जेको तूं चओ ठीकु आहे। त इनलॉस जो तमामु वॾो रोल आहे, एंड जॾहिं मां प्रोग्राम ते वेंदी हुअसि, मुंहिंजो ॿार बि नंढो हूंदो हो, त मुंहिंजी मम्मी ससु हमेशह चवंदी हुई, पुटु तूं वञी पंहिंजो प्रोग्राम कर, मां वेठी आहियां न।
त जॾहिं कोई तव्हां किथे बि वञो था कंहिं कम लाइ ऐं तव्हांजे घर मां कोई चए थो स्पेशली पंहिंजी ससु चवंदी भई तूं वञ निश्चिंत थी करे वञ मां वेठी आहियां त सॼो पर्सपेक्टिव चेंज थी वेंदो आहे. यू गो सो नाइसली, तव्हां यू कैन गिव योर बेस्ट टू वॉट एवर यू आर डूइंग. त मां सम्झ ऐं हस्बैंड जो रोल इज़ ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टेंट बिकॉज ऐं ख़ासि करे मां स्पेशली लकी आहियां बिकॉज मुंहिंजो जेको हस्बैंड आहे ही लव्स म्यूज़िक त ही अंडरस्टैंड्स म्यूज़िक, ही लव्स म्यूज़िक त 110% सपोर्ट आहे, नॉट इवन 100. त आई एम वेरी लकी एंड मां ईअं चई थी सघां भई सभिनी खे एनकरेज करणु खपे जेका फील्ड हुजे, म्यूज़िक हुजे. एंड म्यूज़िक जहिड़ी शइ साईं वटां असांखे मिले थी इहा ॾात आहे. इट्स अ ब्लेसिंग. आई थिंक सिंगर्स आर स्पेशली ब्लेस्ड. जेकॾहिं इफ आई एम नॉट रॉन्ग, एनी आर्टिस्ट इज़ आई थिंक लिटिल मोर ब्लेस्ड देन एनी वन एल्स. त इहा साईं वटां ॾात मिली आहे त पेरेंट्स खे ऐं साउरनि खे 100% सपोर्ट करणु खपे. दे शुड नेवर कट इट शॉर्ट, नेवर. थैंक यू. दी मूंखे हाणे तव्हां खां पुछणो आहे तव्हांजो रिश्तो दादा वासवानी सां कीअं हुयो? दादा वासवानी सां दादा आई थिंक मां 10 साल खनि थिया मां अहिड़े क्रॉस रोड्स ते हुअसि जिते आई नीडेड अ गुरु. जस्ट देयर वॉज अ वैक्यूम. ईअं कोन दैट देयर वॉज अ प्रॉब्लम, ईअं कुझु कोन, बट देयर वॉज जस्ट अ वैक्यूम जिते मूंखे लॻो त अहिड़ो कोई हुजे जंहिंसां मां दिलि जी ॻाल्हि पंहिंजी करे सघां. यू नो लाइक समवन स्पिरिचुअल, लाइक अ गुरु. आई वॉन्टेड समवन. त मां ॾाढो प्रे कयो कि मूंखे कोई खपे जेको मूंखे गाइड करे. एंड दादा जस्ट अपीयर्ड. ऐं मां सालनि खां पुणे वेंदी हुअसि. मां 20-22 सालनि खां उते वञी प्रोग्राम कंदी हुअसि, गाईंदी हुअसि, पर दादा सां इंटरेक्शन कॾहिं मुंहिंजो कोन थियो. जॾहिं ही शायदि मुंहिंजे दिलि में जेका यर्निंग इहा थी न, छिक भई मूंखे कोई खपे, दैट इज़ वेन. एंड दादा हमेशह चवंदा आहिनि त तव्हां गुरू खे न ॻोल्हे सघंदा आहियो, गुरू तव्हांखे ॻोल्हींदो आहे, गुरू तव्हां वटि ईंदो आहे. यू आर नॉट इन अ पोज़िशन टू दिस आई वॉन्ट दिस गुरू, द गुरू हैज़ टू फाइंड यू. सो आई थिंक मां लकी हुअसि ॾाढी जो दादा मूंखे ॻोल्हे लधो. एंड उते गाईंदी हुअसि त हिकु गीत आहे छोरी न छॾिजांइ. दादा मोस्टली सभु दादा जा लिखियल आहिनि, वॾे दादा जा, साधू वासवानी आहिनि दादा जा. त इहो छोरी न छॾिजांइ जॾहिं मां पहिरियों दफ़ो ॻायो त अलाए दादा ते ऐं मूं ते जादू चढ़ी वियो बिल्कुलु. दादा चयो वरी ॿुधाए. मूंखे लॻे थो मां 3-4 दफ़ा ॻायो. ही जस्ट लव्ड इट. दैट वॉज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ आर बॉन्ड. 10 साल थी विया ऐं उन खां पोइ बसि ही पोइ छा कयूं दादा? चऊं काजल पब्लिक में चऊं त अॼु हाणे खां वठी मां काजल खे काजल न चवंदसि, राग राणी. नालो न, राग राणी. ऐं सची पची उन खां पोइ एॾी हिन ते महिर थी, हद खां ॿाहिरि महिर थी. दादा जे ॾाढो हिन ते प्यारो, हद खां ॿाहिरि. दी थोरो इहो गानो ऐं हिकिड़ो हो तव्हां जेको दादा महिल चयो भई उहो जेको तव्हां फर्स्ट उहो थोरो ॻाए ॿुधायो न. जा पे तो पनारे लगाए ज तूं किनारे, जा पे तो पनारे लगाए ज तूं किनारे, जा पे तो पनारे लगाए ज तूं किनारे. छोरी ना छड़ जाए, 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 छोरी ना छड़ जाए. माय गॉड. दी इहा कहिड़ी भाषा हुई? सिंधी. इहा सिंधी आहे? ओह ओके, मूंखे लॻो पंजाबी हुई. ऐं दी हो वारो गानो जेको तव्हां जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए,
चंग चोरे ॾिसां त छा थो थिए जीव झोरे। दी पार्टीशन खां पोइ सिंधीज़ जी जेकी सिचुएशन आहे इंडिया में, मूंखे तव्हां खां पुछणो, वेयर डू यू स्टैंड ऑन दैट? मूंखे लॻे थो असां सिंधियुनि तमामु घणो कुझु हासिलु कयो आहे ऐं 50 साल जेके थिया आहिनि, 50-60 साल जेके थिया आहिनि, सिंधी तमामु ऊचे मक़ाम ते पहुता आहिनि। पर जाम महिनत करणी पई। जाम महिनत करणी पई आहे, बराबरि आहे, पर हॉस्पिटल्स हुजनि, एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स हुजनि, कंहिं बि फील्ड में, फिल्म इंडस्ट्री हुजे, हर कंहिं फील्ड में ईअं कोन्हे भई सिंधी कोन हूंदो आहे। त सिंधियुनि तमामु ऊचे उहिदे ते पहुची विया आहिनि। त आई थिंक वी हैव कम अ लॉन्ग। दादा चवंदा त जॾहिं चंड ते पहुचंदा त पहिरियों सिंधी हूंदो, उते बि सिंधी पकोड़ा विकिणंदो। ऐं दादा ॿी ॻाल्हि चवंदा हुआ त आयासीं हिते शरणार्थी थी करे। हमेशह दादा चवंदा, मूंखे यादि आहे, असां हिते आयासीं सिंधी शरणार्थी थी करे, पोइ असां पंहिंजे पुरुषार्थ सां पोइ सिंधी थिया पुरुषार्थी ऐं पोइ थिया परमार्थी। परमार्थी माना सेल्फलेस वर्क। त सिंधियुनि केतिरा कॉलेजिस, हॉस्पिटल सभु ठाहिया आहिनि। त शरणार्थी मां थियासीं पुरुषार्थी ऐं पोइ थियासीं परमार्थ। जेको फर्स्ट पार्ट आहे उहो सिंधूअ जे किनारे में गोबिंद माली दादा डायलॉग आहे एंड आई थिंक उनजो हेल्प कयूं स्क्रिप्ट में दादा पंजानी। दी तव्हां एज पार्ट ऑफ म्यूज़िक, उनखे चवंदा आहिनि म्यूज़िक खे बॉर्डर्स न आहिनि, तव्हां कॾहिं सिंध विया आहियो? जी, उते घणा दफ़ा परफॉर्म कयो अथव, कीअं उन्हनि जो रिएक्शन रहियो, उहो प्लीज़? मां उते 2007 में वई हुअसि। साईं साधराम साहिब जेके आहिनि उते रेरकी साहिब में जंहिंजो आहे आस्थान, त उन्हनि जे सॾ ते वई हुअसि ऐं मम्मी बि मूंसां गॾु हली हुई। त असां 5 ॾींहं उते रहियासीं। उन्हनि जे उते मेलो थींदो आहे, त 2 रातियूं उते ॻायोसीं। 50-60 हज़ार सॼी राति मेलो लॻंदो आहे। 50-60 हज़ार? जी। त उते 2-3 ॾींहं उते रहियासीं, उते ॻायोसीं। पोइ कराची वियासीं ऐं मां पंहिंजे नाना जो घरु लाड़काने में उहो बि ॾिसी आयसि। कराची में पंहिंजे ॾाॾे जो घरु उहो बि ॾिसी आयसि। त उते ॾाढो सिक ऐं प्यारु आहे। हा, उते अञा सिक ऐं प्यारु तमामु घणो आहे। राति जो शुरू कंदा आहिनि मेलो, सॼी राति प्रोग्राम ॾींदा आहिनि ऐं संत कंवररामन जो एक्चुअली उते आस्थान आहे। बट ऑल्सो दादा जे करे तव्हांखे खोड़ उते प्यारु मिलियो हूंदो, दादा पंजवानी जे करे। हा दी, दादा राम पंजवानी हिते इंडिया में अची ॾाढो वॾो रोल प्ले कयूं, ख़ाली झूलेलाल एंड सिंधी सिंगिंग में न, बट ऑल्सो सिंधी लिटरेचर में। काफ़ी कॉलेजिस इंस्टीट्यूट्स में उनजो हथ हुयो। मूंखे प्लीज़ तव्हांजो एंड दादा जो ॿिन्ही जो रिश्तो ॿुधायो जय हिंद कॉलेज सां। मां तव्हां सां होजमालो जेको जय हिंद जो फेस्टिवल हुयो उते मिली हुयमि एंड तव्हांजो पलव, ओ माय गॉड, प्लीज़ मूंखे जय हिंद सां तव्हां ॿिन्हिनि जो रिश्तो ॿुधायो। जय हिंद कॉलेज में अलाए मां घणा दफ़ा दादा खे उते नंढे हूंदे ॾिठो परफॉर्म कंदे। ऐं बिकॉज़ दादा एंड ताईं ही वॉज एसोसिएटेड विद जय हिंद कॉलेज ऐं प्रिंसिपल हुआ शिवदसानी। उन्हनि खे दादा तमामु घणो प्यारु कंदा हुआ ऐं अर्जन शाद। त जेसिताईं दादा हुआ त मां हिननि सभिनी सां मिलंदी हुअसि ऐं जॾहिं प्रोग्राम हूंदो जय हिंद कॉलेज में। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां त असांजे घर में सभिनी जूं शादियूं जय हिंद कॉलेज जे स्टेज ते थियूं आहिनि। त जय हिंद कॉलेज सां तमामु हा, इट्स लाइक होम। त जॾहिं मुंहिंजो बि उते प्रोग्राम थींदो आहे, मां आई कैन एक्चुअली फील दादास प्रेजेंस ते। बिकॉज़ अलाए असां घणा दफ़ा उते, ऐं दादा खे उते चांदीअ में तोरियऊं 70th बर्थडे ते। ऐं मूंखे बिल्कुलु क्लियर यादि आहे त सॼो जेको तराज़ू थींदो आहे उन ते हिकिड़े पासे दादा खे विहारियो हुअऊं ऐं ॿिए पासे ते चांदी जा सिक्का विझी करे दे हैड दादा खे तोरियो हुअऊं। हा, तमामु वॾो फंक्शन कयोसीं। ऐं जॾहिं दादा जो पीरियड हूंदो सिंधी लेक्चर जॾहिं हूंदो त उहो क्लास में न कंदा हुआ, हॉल में हेठि ऑडिटोरियम में। बिकॉज़ सभिनी क्लासिस जेके बि सभु पंहिंजूं क्लासिस छॾे करे दादा जे लेक्चर ते अची वेंदा। पोइ दादा ॻाईंदा, राग बि ॻाईंदा, सिंधी बि, शेर बि। त सॼो कॉलेज हॉल में वेठो हूंदो दादा वटि। सभु पंहिंजा लेक्चर्स बंक करे दादा जे लेक्चर ते अची वेंदा हुआ। दी, मूंखे तव्हां पंहिंजे करियर जा हाइज़ एंड लोज़ ॿुधायो प्लीज़। हाइज़ में जेको मुंहिंजो द फर्स्ट टाइम जॾहिं मां दादा जे अॻियां ॻायो 13 साल जी जॾहिं हुअसि,
उहा मूंखे कॾहिं बि न विसरंदी उहो पल। ॿियो हो असां तेजपाल ऑडिटोरियम में राम पंजवानी नाइट 2 रातियूं यकियूं असां ॻायूंसीं। टिप्स इंडस्ट्रीज़ वारनि कयो हो 2 रातियूं सांदे राम पंजवानी नाइट। उन में पहिरियों दफ़ो स्टेज ते 13-14 साल जी उमिरि में मां दादा सां गॾु वेही करे ॻायो हो। इहे 2 ऐं पोइ टियों हो मां जेको दादा सां टूर कयो हांगकांग। हा, इहे सभु मेमरीज़ आहिनि विच दे आई चेरिश फॉर अ लाइफ टाइम। उन खां पोइ जॾहिं कल्याण जी भाई वटि मां सिखणु वेंदी हुअसि त फिल्म में मूंखे उन्हनि सां कुमार शानू जी सां हिकिड़ो ड्यूएट ॻायो। पोइ तंहिंखां पोइ सारेगमा, आई थिंक सारेगमा वॉज़ अ हाई माई मदर्स ड्रीम। ऐं उन खां पोइ जॾहिं जगजीत अंकल सां, जगजीत सिंह जी सां जॾहिं उन्हनि सां रिकॉर्डिंग कंदी हुअसि, पहिरों CD मुंहिंजो, ऐं जगजीत सिंह जी सां भले असां उन्हनि सां गॾु वेहंदासीं, पर उहो जेको असांखे सिखणु मिलंदो हो इट वॉज़ लाइक एन एड्यूकेशन। उन्हनि खे ॿुधणु, उन्हनि सां गॾु वेही करे ॻाइणु, उन्हनि जे वीडियोज़ में, CDs में, दैट वॉज़ अ हाई। मां त अलाए कहिड़ी दुनिया में पहुची वेंदी हुअसि बिकॉज़। ऐं उन खां पोइ जॾहिं मुंहिंजो पहिरों CD निकितो सिंधड़ी मुंहिंजी अमर 2001 में, त इहे सभु माइलस्टोन्स आहिनि, दे आर ब्यूटिफुल मेमोरीज़। ऐं पोइ हा ॿियो हो जॾहिं दादा जो 92nd बर्थडे, दादा जशन वासवानी, उन्हनि जो 92nd बर्थडे असां न्यू जर्सी में सेलिब्रेट कयूं पिया। ऐं दादा खे 1 महीनो अॻु में पैनमा में दादा किरी पिया हुआ, त उन्हनि खे फ्रैक्चर्स थिया हुआ, त हिकिड़ो सॼो 1-2 महीना दादा व्हील चेयर ते हुआ ऐं तमामु नेचुरली पेन में हुआ। त जॾहिं 92nd बर्थडे ते मां इहो ई भॼन ॻायो, छोरी न छॾिजांइ, जॾहिं ॻाए करे मूं ख़तमु कयो त दादा मूंखे चयो स्टेज ते अचे। 3-4 हज़ार माण्हू वेठा हॉल में, त मां त पंहिंजी धुन में अखियूं बंदि करे ॻायो। त दादा कंहिं चयो दादा तोखे स्टेज ते घुराइनि था, त मां स्टेज ते वियसि। दादा व्हील चेयर में हुआ ऐं सभु डॉक्टर्स नर्सिस हुआ, अञा दादा पंहिंजे टंगुनि ते बीह न पिया सघनि। त मां उते वञी दादा वटि वेठसि, त दादा चयो दादा पंहिंजी शॉल पिया लाहिण जी कोशिशि कनि। त मां ॾिसां पई त दादा सां जेके हुआ त चऊं दादा तव्हां शॉल छो था लाहियो, शॉल्स आहिनि? दादा चयो न मूंखे पंहिंजी शॉल लाहिणी आहे। त 2 महीननि खां पोइ दादा पंहिंजे पेरनि ते, उन्हनि खे टाइम लॻो पर फर्स्ट टाइम इन 2 months दादा पंहिंजे पेरनि ते बीह करे पंहिंजी शॉल लाहे करे मूं ते विधऊं। त मां त बिल्कुलु आई वॉज़ इन टीयर्स, बट इट वॉज़ अ मोस्ट मेमोरेबल मोमेंट ऑफ माई लाइफ। जेकॾहिं मां लोज़ चवां पंहिंजी लाइफ में, त हिकिड़ो दफ़ो ईअं थियो हो त मां तमामु मथे सुर तां ॻायो हो। ऐं ख़ासि करके शायदि जॾहिं उन टाइम ते बॉम्बे ईंदी हुअसि कल्याण जी भाई खां सिखण जे लाइ, ऐं ट्रेंड इहो हो त सभु तमामु हाई पिच्ड वॉइसिस हूंदियूं, त सभु गॾु वेही ॻाईंदासीं। त मां मथे सुर तां मूंखे रियाज़ कंदा हुआ। त उन टाइम ते 6 महीननि जे लाइ मुंहिंजो आवाज़ु बंदि थी वियो हो। आई लिटरली लॉस्ट माई वॉइस। त डॉक्टर चयो हो भई तूं ॻाइजांइ न, ॻाल्हाए बि न। त उहो तॾहिं मां ॾाढो ॾकी वियसि, भई मां ॻाईंदसि न त कीअं हलंदो। पर दैट वॉज़ वन ऑफ द लोज़। ऐं कॾहिं कॾहिं लोज़ ईअं थींदा आहिनि, हर आर्टिस्ट जे लाइफ में थींदो आहे, ऑल डेज़ आर नॉट द सेम। समटाइम्स तव्हांखे पाण लॻंदो आहे भई जेको असांखे ॾियणो हो न ॾेई सघियासीं, कॾहिं ऑडियंस मां रिस्पॉन्स न मिलंदो आहे। आई थिंक लोज़ इहा ई चई सघंदसि, ईअं त ख़ासि कुझु। बट दी मूंखे हाणे तव्हां सां पैसनि जे बारे में ॻाल्हाइणो आहे। तव्हां सिंधी सिंगर आहियो, तव्हांखे जेके शोज़ लाइ इन्विटेशन ईंदा हूंदा, चङा ॼणा ईअं चवंदा हूंदा काजल सिंधी शो आहे, घटि बजट आहे, प्लीज़ तूं पैसा न वठि। मूंखे तव्हां खां पुछिणो आहे एज़ एन आर्टिस्ट, एज़ अ सिंधी सिंगर, हाउ डज़ दिस वर्क आउट? मां लेमैन आहियां, मूंखे कुझु ख़बर न आहे। तव्हां मूंखे थोरो प्लीज़ ॿुधायो कि बिज़नेस कीअं हले, लाइफ कीअं हले। मां सम्झां थी आर्टिस्ट खे जेकॾहिं तव्हां इनकरेज न कंदा, ऐं रेम्यूनरेशन सभिनी खे खपे, कोई एप्रिसिएशन खपे। एप्रिसिएशन रुगो रुखी एप्रिसिएशन ते त कुझु न हलंदो। त रेम्यूनरेशन इज़ डेफिनेटली नेसेसरी। ऐं ॿियनि कम्यूनिटीज़ में तव्हां बंगालीज़ में ॾिसो, किथे बि ॾिसो, आर्ट म्यूज़िक इज़ अप्रिशिएटेड। So the best way to appreciate it is by appreciating vocally and the other is financially. जेकॾहिं तव्हां असांखे हिमताईंदा न त असां त कयोसीं, चलो ठीकु आहे। दादा जी ॻाल्हि ॿी हुई, दादा वॉज सेल्फलेस। पर अॼुकल्ह जी जनरेशन, असां खां पोइ जेका जनरेशन ईंदी, टाइम बदिलजी वियो आहे। माण्हू ईअं न कंदा, हर कंहिं ॻाल्हि में पैसो त खपे ई खपे। त मां इहो ई रिक्वेस्ट कंदसि भई
थोरो आर्टिस्ट खे एनकरेज कयो जीअं असांजी ॿोली बि अॻिते वधे ऐं ॿी जेका नई जनरेशन ईंदी उन्हनि खे कुझु त लॻे भई हा हिन मां असांखे फाइनेंशियली बि ख़ासि करे जेके छोकिरा आहिनि द मेल्स जेकॾहिं कोई म्यूज़िक में अचणु थो चाहे त उहो हिन खे प्रोफेशन ठाहिणु चाहींदो जेकॾहिं उनखे इहो विश्वास हूंदो भई मां पंहिंजी रोज़ी रोटी ऐं पंहिंजो घरु हिन मां हलाए सघंदुसि। न त असां हिकिड़े पासे चऊं था ॿोली वधायो पंहिंजी सिंधियत खे ज़िंदा रखो, सिंधी ॿोली वधायो, पर तव्हां जेकॾहिं सिंधी आर्टिस्ट थिएटर आर्टिस्ट हुजे, डांस आर्टिस्ट हुजे, म्यूज़िक हुजे, तव्हां उनखे पैसा न ॾींदा त बुख ते ॿोली वधाईंदो, बुखियो रही करे ॿोली वधाईंदो। गिव देम देयर ड्यू बिकॉज़ वी आर वर्किंग हार्ड। ईअं कोन्हे भई मां अॼु राग ॿुधो ऐं मां ॻाए छॾियो, ईअं कोन्हे, सालनि जी महिनत आहे। ऐं जेकॾहिं ॿियो नंढो यंग सिंगर जेकॾहिं महिनत कंदो त उनखे इहो ख़बर त हुजे भई मुंहिंजी महिनत जो मूंखे कुझु फल मिलंदो। ऐं मां चवंदी आहियां त मां इंसान त रहंदो राग रहंदो कीअं रहंदो भई वीडियो निकिरे पर वीडियो अकेलो माण्हू कढंदो उन पैसा किथां केॾा खपनि। ट्रू आर्ट लिव्स बियॉन्ड अस। यस त दी हाउ डू यू नेविगेट थ्रू दिस? तव्हां कीअं ॻाल्हाईंदा आहियो, छा चवंदा आहियो जंहिं महिल तव्हांखे अहिड़ा ऑफर्स ईंदा हूंदा तव्हां छा चवंदा आहियो? ऐं केतिरो डिफ़िकल्ट आहे? डिफ़िकल्ट हूंदो आहे तमामु घणो, पर मां मोस्टली मां रिलेशन ॾिसंदी आहियां ऐं मुंहिंजो जीअं नेचर आहे सभिनी सां अहिड़ो ठही वेंदो आहे त थोरो कॉम्प्रोमाइज़ करिणो पवंदो आहे, कॉम्प्रोमाइज़ करिणो ई पवंदो आहे त कंदी आहियां। पर रिक्वेस्ट इहा ई आहे त असांखे अहिड़ी पोज़ीशन में न विझो जो असांखे कुझु चवणो पए। तव्हां ग्रेसफुली आर्टिस्ट खे हिमथायो, ग्रेसफुली। ऐं सिंधियुनि वटि आहे पैसो, ईअं कोन्हे त कोन्हे, पैसो त आहे न, त ग्रेसफुली ॾियो त जीअं असांखे वधीक एनकरेजमेंट मिले ऐं असां अञा सुठो कमु करे सघूं। दी हिकु सिंधी सिंगर जे लाइफ में कंहिं म्यूज़िक इंडस्ट्री जे बैकिंग जो केतिरो इम्पोर्टेंस आहे? तमामु घणो इम्पोर्टेंस आहे, तमामु घणो। बिकॉज़ असांजो जेको आहे सिंधी म्यूज़िक इंडस्ट्री जेका आहे अगेन घुमी फिरी उते ई थी ॻाल्हि अची बीहे, फाइनेंस। जेतिरो तव्हां उन में विझंदा क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इम्प्रूव्स। असां बॉलीवुड लेवल ते ॿियनि ॿोलियुनि जे लेवल ते पहुची सघूं उन जे लाइ त फाइनेंस खपे न। लिमिटेड फाइनेंस में लिमिटेड कमु थींदो, सुठे फाइनेंस में सुठो कमु थींदो, त इंडस्ट्री जो तमामु वॾो हथु आहे। तव्हां टिप्स सां कमु करे चुका आहियो, उन एक्सपीरियंस जे बारे में प्लीज़ थोरो ॿुधायो। मुंहिंजी पहिरीं CD जेका निकिती सिंधड़ी मुंहिंजी अमर, उहा टिप्स जे बैनर जे हेठां निकिती। त रमेश तौरानी जी उन टाइम ते मूंखे सॼी असांजी डिज़ाइनिंग, रिकॉर्डिंग, सॼो एवरीथिंग द फॉर्मेट was done by them। पर more help is welcome definitely। अञा गुंजाइश आहे त सभु सिंधीज़ जेके आहिनि, म्यूज़िक डायरेक्टर्स हुजनि, जेकॾहिं कंपनीज़ जा मालिक हुजनि, असांखे अञा हेल्प कनि, अञा प्रोमोट कनि, अञा बैकिंग ॾियनि। छो न, हा, सुठा स्टूडियोज़ खपनि त कमु सुठो थी सघंदो। पर वी आर लिमिटेशन्स आहिनि। माना टैलेंट आहे? टैलेंट बिल्कुलु आहे, पर असांजा हथ ॿधल आहिनि। छाकाणि त हो चवंदा टैलेंट न आहे। न, टैलेंट आहे, टैलेंट बिल्कुलु आहे। असां वटि खज़ानो आहे, असां वटि पोइट्री जो खज़ानो आहे। वी हैव, आई थिंक असांजो सूफ़ी जेको लिखियलु आहे, शाह लतीफ़, सचल सरमस्त, सामी, जेके अर्जन हासिद, जेके बि असां हाणे जा जेके आहिनि, राही, एतिरो खज़ानो आहे, पर असां नथा करे सघूं। हाउ डू वी डू इट टिल वी डोंट हैव द मनी? दी तव्हां मूंखे ॿुधायो, अॼु जी जेकी ऑडियंस आहे, तव्हां त ऑल ओवर वर्ल्ड परफॉर्म कंदा आहियो, तव्हां बि एॾो सिंगिंग ॾिठो आहे पंहिंजे लाइफ टाइम में। मूंखे त पहिरियों तव्हां ॿुधायो अॼु जी जेकी सिंगर्स अवेलेबल आहिनि उन्हनि जी क्वालिटी कीअं आहे, एंड ऑल्सो जेके ऑडियंस आहिनि उन्हनि खे उन ज़माने जा राग खपनि कि अॼु कुझु नओं पॉसिबल आहे करणु? नओं पॉसिबल तमामु घटि आहे, छाकाणि सिंधी डायरेक्टर कोई रहियो कोन्हे। जेके ॿ टे सुठा डायरेक्टर हुआ वीचारा उहा हाणे कोन रहिया आहिनि। सी अर्जुन या इहे सभु, सी लक्ष्मीचंद, कोई कोन रहियो आहे। बुलो सीरानी, दादा, उहे सभु हूंदा जेके क्रिएट कंदा। हाणे क्रिएशन आहे कोन। जेका अॼुकल्ह जेके ॻाइनि था, यंगस्टर्स अचनि था, आई डोंट नो मां पोज़ीशन में आहियां कुझु चई सघां, पर मां एतिरो चवंदसि, बीइंग अ सीनियर, मूंखे आई एम नॉट द अल्टीमेट, बीइंग अ सीनियर, त सिखो, जेतिरो थी सघे सिखो। असां अञा सिखूं वेठा, इहो त अथाह समुंदर आहे। सिखो ऐं पोइ
भले ॻायो, छो न ॻायो, पर उन सां गॾु सिखो। क्लासिकल म्यूज़िक फाउंडेशन आहे बाक़ी असांजी। सिखण बिना नाटक करे, नखड़ो करे, डांस करे, दैट इज़ नॉट सिंगिंग यार। मूंखे तकलीफ़ थींदी आहे। इट्स नॉट इंस्टेंट कॉफ़ी, पर मां नथी कुझु चई सघां। इट्स नॉट इंस्टेंट कॉफ़ी। हा। अॼुकल्ह बिकॉज ऑफ महिनत सोशल मीडिया जा प्लस पॉइंट्स आहिनि, पर सोशल मीडिया जा नेगेटिव पॉइंट्स बि आहिनि। तव्हांखे इंस्टेंट फेम, दे आर रियली गुड सिंगर्स। उहे छाकाणि सिखनि था। हिते बिना सिखण जे रुॻो आयो लाल झूलेलाल बसि, दैट इज़। उहो ई मूंखे तव्हां खां पुछणो आहे, कुझु नवां गाना ॾाढा घटि आहिनि। असां ॻायूं था, थोरो टाइम थो लॻे, जल्दी ऑडियंस एक्सेप्ट नथी करे। दे आर वरी कंफर्टेबल था थियनि, हो जमालो, अलाए जे छा में राज़ी आहे, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीरत ते, जेके ॿुधल आहिनि वरी उन ते ई असांखे वञिणो थो पए, बिकॉज़ अञा कंफर्टेबल कोन्हनि। बट मां इहो कंदी आहियां त कहिड़ो मुंहिंजो प्रोग्राम हुजे, मां पहिरों ई अनाउंस कंदी आहियां, पर तव्हांखे 2-3 कलाम ॿुधणा ई पवंदा, न त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी असां वटि कहिड़ो ख़ज़ानो आहे। 2-3 कलाम ॻाए करे पोइ तव्हांजा जेके फेवरेट्स आहिनि उहे असां ज़रूरु ॻाईंदासीं, त देन दे लिसन टू समथिंग न्यू। ऐं भावना उचार ग़लति, ज खे ज़ खे ज, ऐं अलाए छा में राज़ी आहे, अलाहे छा में राज़ी आहे, छो भाई हे किथां ई ए खे, त उहो न, उहो सम्झ। जीअं तव्हां ॿुधायो पिया हे स्कूल वेंदा आहियो त तव्हां हिननि खे उचार अञाम सेखारींदी, अञाम करेक्ट कंदी आहे। रोज़ मां वेंदी आहियां, हिते हूंदी आहियां त चवंदी आहियां सही कर, रियाज़ कर, हिकु कर, ठीकु कर, थोरी मुड़की ग़लति आहे, चवंदी ठीकु कर, ठीकु कर, ठीकु कर, त ऐं हिनखे राग 2-300 ईंदा आहिनि, 2-300 घटि में घटि, ऐं ॿियनि खे ईंदा 10 राग, 8 राग, 6 राग, साॻा राग, हिनखे केतिरा राग आहिनि, पर शी हैज़ नो ऑडियंस। उहा मुसीबत आहे। जेके माण्हू शोज़ कनि था उन्हनि जे हथ में केतिरो पावर आहे तव्हांखे घुराइनि, या जेकी वधीक कॉम्पिटिशन आहे अॼु जे जेके जनरेशन आहे, डू यू फील लाइक कॉम्पिटिशन आहे एंड कम डिवाइड थो थी वञे? व्हाट डू यू थिंक करंट सिनारियो? न, जंहिंखे सभिनी खे ख़बर आहे मां छा ॻाईंदी आहियां, सो सभिनी वटि पंहिंजी ऑडियंस आहे। जॾहिं कंहिं सिंगर खे घुराईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हिन फलाणे सिंगर खे घुराईंदासीं त असांखे छा मिलंदो, ऐं असांखे छा खपे जो असां हिन सिंगर खे घुरायूं, असांखे हिन सिंगर वटां छा मिलंदो। त नेचुरली थोरो कम त डिवाइड थींदो, उहो त ज़रूरु थींदो, बट सभिनी खे हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी स्टैंडिंग आहे, क्वालिटी आहे, कहिड़ी लेवल जी क्वालिटी खपे, सभिनी जी पंहिंजी पंहिंजी जॻह आहे। राइट। मां तव्हांखे 2-3 दफ़ा फ़ोन कयो, तव्हां मूंखे चयो मां रियाज़ में आहियां, मां पोइ फ़ोन थी कयां। तव्हांजे लाइफ में एंड ऑल्सो ॿियनि आर्टिस्ट लाइ रियाज़ जो घणो इम्पोर्टेंस आहे? रियाज़ इज़ लाइक ब्रीदिंग। जेकॾहिं तव्हां एक्सरसाइज कंदा त तव्हां योर हेल्थ इम्प्रूव्स फिज़िकली, इफ़ यू एक्सरसाइज योर हेल्थ इम्प्रूव्स, इफ़ यू डू प्राणायाम योर ब्रीदिंग इम्प्रूव्स, यू लुक बेटर, यू फंक्शन बेटर। तव्हां रियाज़ कंदा त यू सिंग बेटर, एज सिंपल एज दैट। ऐं असांजा गुरुजी चवंदा हुआ हिकिड़ो ॾींहुं रियाज़ न कर, हफ़्तो पुठियां वेंदी आहे। या इट्स वन डे यू डोंट गो टू द जिम, नेक्स्ट डे यू हैव टू वर्क 3 times harder, एज सिंपल एज दैट। त रियाज़, ऐं 10 कलाक जगजीत अंकल खां मां हिकिड़ो दफ़ो पुछियो हो, असां रियाज़ कयूं पिया, असां सां वेठा हुआ, त हिकिड़ी असांखे कुझु कराइनि पिया प्रैक्टिस, त मां एक्चुअली अंकल खां पुछियो, अंकल ये कितना करें? उनजो जवाब हो, जब तक सांस ख़त्म हो, जितना कर सको, टाइम मत देखो। उन्हनि जो रियाज़ एंड ताईं ईअं हो। सो दिस इज़ वॉट वर हिज वर्ड्स, जितना कर सको करो, टाइम मत देखो। रियाज़ त इज़ दैट योर सीक्रेट टू सक्सेस? तव्हांजा थोरा सक्सेस टिप्स ॾियो प्लीज़। मां ॿुधायां, बेसिकली मुंहिंजी एज अ मदर आई एम सेइंग, हिन जो रूह मां ॻाईंदी आहे, दिलि मां ॻाईंदी आहे, के गले मां ॻाईंदा आहिनि, ऐं दिलि जो आवाज़ु दिलि खे पहुचंदो आहे। हिन जी क्वालिटी जेका वॉइस आहे न, उहा छिकींदी आहे मूंखे अञा ताईं बि। हाणे कल्ह पई ॻाए वेठी राग कुझु दादा वासवाणीअ लाइ, मूंखे रोअणु ईंदो आहे, माना एतिरो हिनखे, ऐं मन सां ॻाईंदी आहे हीअ, हिनखे कोई लालच न आहे। शी इज़ अ गुड ह्यूमन बीइंग, एंड सिंगर, अ गुड सिंगर हैज़ टू बी अ गुड ह्यूमन बीइंग। हा, दैट शोज़ थ्रू। ऐं हीअ जॾहिं दिलि सां ॻाईंदी आहे त तुंहिंजे दिलि खे हमेशह कुझु थींदो। मुंहिंजे दिलि खे अञा ताईं कुझु थींदो आहे जॾहिं। दैट्स अ मदर स्पीक। नो, एब्सोल्युटली नहीं, आई एम नॉट टॉकिंग एज अ मदर, आई एम टॉकिंग एज एन इंडिविजुअल ऑडियंस, एब्सोल्युटली ऑडियंस, एंड आई एम द बिगेस्ट क्रिटिक आस्कर। अञा ताईं मार खाईंदी ॾींदा था तव्हांखे फीडबैक? वेरी बैड फीडबैक।
बिटवीन मुंहिंजी हिकिड़े पासे मुंहिंजी माउ, हिकिड़े पासे मुंहिंजो घोटु ऐं टे पासे मुंहिंजो फादर ऐं अॻियां मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजो भाउ, पंजनि जे विच में मां हूंदी आहियां ऐं मूंखे रुगो क्रिटिसिज़म मिलंदी आहे. आई थिंक दैट इज़ द सीक्रेट ऑफ माई सक्सेस. मूंखे उहो ग्राउंडेड रखंदो आहे. हा, ऐं ॿी ॻाल्हि मां ॿुधाईंदसि, तमामु घणा साल थी विया. आई विल नॉट टेक द पर्सन्स नेम. ही इज़ अ चैम्पियन, ही इज़ अ वर्ल्ड चैम्पियन इन स्पोर्ट्स. उनखां मूं पुछियो, ही इज़ अ फैमिली फ्रेंड, उनखां मूं पुछियो हो त वॉट इज़ द सीक्रेट ऑफ योर सक्सेस. त उन मूंखे चयो हो त when I started my journey, I did not start it to gain something. I played for the love of the game. It was never that मां ही कंदुसि त मूंखे ही टाइटल मिलंदो, मां ॿी गेम कंदुसि त टाइटल, मां उन जे लाइ न कयो. इट स्टार्टेड एज अ पैशन. आई थिंक मां छा अचीव कयो आहे उहो त मूंखे ख़बर कोन्हे. इट्स ऑल गॉड्स ग्रेस. मां त ईअं ई सम्झंदी आहियां. उन वटां मिलियो आहे, साईं खे ई अर्पण कंदी आहियां. माण्हू ताईं पहुचंदो आहे, वाह वाह, न त मुंहिंजो साईं वेठो आहे, मां वेठी आहियां. त मां आई सिंग फॉर द लव ऑफ म्यूज़िक, पैशन. अचीव करण लाइ न. आई डोंट वांट टू अचीव एनीथिंग. दैट्स, आई थिंक मे बी दैट्स वाई आई एम स्टिल सिंगिंग. इट्स बीन 35 years. कॾहिं कॾहिं प्रोग्राम हूंदो आहे त मां एज़ अ मूंखे हीअ वधीक सेल्फलेस आहे. मां हिन चवंदी आहियां पहिरियों तूं न ॻाए, तूं टियों नंबर ॻाइजांइ, छाकाणि ऑडियंस ईअं ठीकु न आहे, ओपनिंग ॿियो कंहिं हिनखे ॻाल्हाए. त हीअ चवंदी आहे ॿुध मम्मी, हिकु माण्हू हुजे या 100 माण्हू हुजनि या 1000 माण्हू हुजनि, मां साईं लाइ थी ॻायां. मूंखे रखियो उते मां ॻाईंदसि. आई डोंट चेंज माई ऑर्डर, आई डोंट चेंज एनीथिंग. दी, अॼु जे तारीख़ में डिजिटल टेक्नोलॉजी जो ॾाढो वॾो हथु आहे कंहिंजे बि सक्सेस में. यूट्यूब हिकिड़ो ॾाढो वॾो मीडियम आहे. हे वीडियो बि यूट्यूब ते ई वेंदो. तव्हांजो चैनल आहे काजल चंदीरामानी चैनल, यूट्यूब चैनल. काजल चंदीरामानी यूट्यूब चैनल ते 71 वीडियोज़ तव्हां विधा आहिनि. उन्हनि मां चङा वीडियोज़ जाम वॾा नंबर्स हासिलु कया अथऊं. मूंखे तव्हां ॿुधायो, तव्हांखे कॾहिं रियलाइज़ थियो कि यूट्यूब इम्पॉर्टेंट आहे? मूंखे लॻे थो 4-5 साल थिया. हा, ऐं पहिरियों त जीअं मां ऑडियो सीडीज़, आई हैव लाइक 5 ऑडियो सीडीज़ सिंधी में आहिनि, ॿियनि ॿोलियुनि में बि आहिनि. पर 4-5 साल थिया जीअं फेसबुक एंड यूट्यूब, तॾहिं रियलाइज़ कयोसीं त हाणे सीडीज़ जो ज़मानो एतिरो कोन्हे. इट्स जस्ट सिंगल्स. एंड हाणे म्यूज़िक जी शिकिल बदिलजी वई आहे. पीपल सी म्यूज़िक, दे डोंट हियर म्यूज़िक. त हाणे वी हैव टू चेंज विद द टाइम्स. माण्हुनि खे ॾिसणो आहे. तव्हांखे ॿुधण खां वधीक माण्हू ॾिसंदा आहिनि वीडियो में छा आहे, बैकड्रॉप छा आहे. सो आई हैव कम आउट विथ 5-6 ब्यूटिफुल सिंगल्स, उर्दू गज़ल्स 2. देव गॉट रेव रिव्यूज़. ऐं गणपति जो हिकिड़ो. त आई थिंक ज़मानो यूट्यूब जो ई आहे. उन में व्यूअरशिप एंड द रीच इज़ वाइड, फार एंड वाइड. CD लिमिटेड आहे हिते बॉम्बे में, इंडिया में, जंहिंखे मिली फिज़िकली. बट यूट्यूब त सॼी दुनिया किथे माण्हू वेठो हुजे, द रीच इज़ वर्ल्ड वाइड. त हाउ डज़ दैट वर्क? डू यू हैव अ टीम, इन्वेस्टमेंट, डू यू प्लान, हाउ डज़ दैट वर्क? My husband supports me a lot. Yeah, he's quite savvy. And I do have a small team which like post the videos and all that, because ma hin kha pare aaya. And another thing I would really like to say is with God's grace, my views are organic views. They are not views which are manipulated. So my mukhe iyo dado santosh a ta jeke ma, yes, I'm proud of that. 20,000 views mila, fine. I don't, my life music is not dictated by the number of views that I get. No problem. मूंखे ख़बर आहे 20,000 views genuine views आहिनि. मूंखे ख़बर आहे 1,00,000 views genuine views आहिनि. So they are organic views. मां पढ़ियां पई कमेंट्स एंड ऑल ओवर द वर्ल्ड मां कमेंट्स हिननि खे ईंदा आहिनि. दी खे सिंधी गाननि जे हेठां बि लिखियो अथऊं भई तव्हांजे गाने सां असां कंवरराम साईं खे यादि था कयूं. ॾाढा सुठा कमेंट्स अथनि वीडियोज़ जे हेठां. दैट इज़ अ ग्रेट थिंग. एॾी ख़ुशी थींदी आहे भई ओरिजिनल खां तो सुठो ॻायो आहे. केतिरा मुस्लमान, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे. That's kind of them, but No, but also दी, आई एम ग्लैड कि तव्हां 4-5 साल अॻु पोटेंशियल ॾिठो एंड यू वर नॉट रेजिस्टिंग टू चेंज. यू नो, you took up with the ongoing times. I think that is another secret to your success. दी, फाइनली तव्हां अॼु जे यंगस्टर्स खे, अॼु जे छोकिरनि खे, अॼु जे छोकिरनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो अगरि हो सिंगिंग एज अ प्रोफेशन खणणु था चाहिनि? इहो ई चवंदसि, वरी मां रिपीट कंदसि पाण खे, त जेतिरो सिखी सघो सिखो. ऐं
डोंट टेक योर म्यूज़िक फॉर ग्रांटेड. इट्स साईं वटां तव्हांखे ॾात मिली आहे, तव्हां उन में जेतिरो विझंदा, जेतिरी महिनत कंदा, ओतिरो ई तव्हांखे मां सरस्वती अञा बख़्शींदी. त इट्स नॉट इंस्टेंट कॉफ़ी. उन ते कमु कयो, पाण ते महिनत कयो ऐं बी ट्रू, बी ऑनेस्ट टू योर आर्ट. ईअं न भई रुगो पैसो कमाइण लाइ, पैसो पाण ई ईंदो. बट दी अॼुकल्ह जा पेरेंट्स पुछनि था इन जो स्कोप छा आहे, त इन क्वेश्चन जो इवन फॉर मी, आई एम नॉट सेइंग माई पेरेंट्स आस्क, बट मूंसां जेके कमु कनि था उन्हनि टीम जे पेरेंट्स सां वञी मूंखे मिलणो पवंदो आहे. लुक, दिस इज़ वॉट वी डू एंड इट इज़ ओके अगरि असांजा व्यूज़ घटि आहिनि, बट ऑर्गेनिक आहिनि, जेन्युइनली माण्हू ॾिसनि था. त उन्हनि पेरेंट्स लाइ छा जवाबु ॾिजे जिनखे सिंगिंग या ड्रामा या सिनेमा एक्टिंग में शौक़ु आहे, हर कंहिंखे MBA ऐं डॉक्टर ठाहिणो आहे पंहिंजे ॿार खे, त स्कोप छा आहे जो स्कोप त अथाह आहे. तव्हां ॾिसो न, लास्ट 10-15 सालनि में ज़मानो बदिलजी वियो आहे. 10 साल अॻु में जॾहिं सारेगमा हो, सारेगमा खे 20 साल थी विया, उन टाइम ते कंहिं सोचियो हो भई म्यूज़िक में एतिरा ॿार ईंदा. इहे रियलिटी शोज़ हैव चेंज द फेस ऑफ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री. रियलिटी शोज़ तव्हां डांस में ॾिसो, म्यूज़िक में ॾिसो, थिएटर में ॾिसो, त स्कोप त अथाह आहे. इट्स लिमिटलेस. रुगो तव्हां सचाईअ सां पंहिंजो कमु कयो. स्कोप छो न. अॼु कोई यंग ॿार आहे, छोकिरो आहे 10-15 साल जो, सिंधी म्यूज़िक में अचणु थो चाहे, छो न. इन में आहे देयर इज़ रेम्यूनरेशन ऑल्सो. सिखे उहो, दैट इज़ अ गिवन. सिखे भले, पर बिल्कुलु स्कोप आहे, छो न आहे. 100% स्कोप आहे. पेरेंट्स खे क्लासिकल सिखंदो त कुझु बि ॻाए सघंदो. हे सिखनि कोन था, ईअं बसि कॉपी करे ॿ राग ॻाए करे. पेरेंट्स शुड एनकरेज देम एंड सपोर्ट देम 110%. पढ़ाई सां गॾु बिल्कुलु आर्ट खे एनकरेज करणु खपे. थैंक यू इंटरव्यू करण लाइ. थैंक यू. आई होप तव्हांखे इहो इंटरव्यू वणियो. पार्टीशन सीरीज़ स्पेशल में मूंखे काजल दी खे ऐं काजल दी जे मम्मी खे वठी अचिणो हुयो, छाकाणि त काजल दी जी जेकी लेगेसी आहे दादा राम पंजवानी जी, उहे हे फॉरवर्ड करे रहिया आहिनि. बट ऑल्सो इन्हनि पंहिंजो जेको कैरेक्टर आहे, पंहिंजी पर्सनैलिटी आहे, उहा बि इन्हनि पंहिंजे सिंगिंग जे थ्रू ॾेखारी आहे. एज़ अ ह्यूमन बीइंग शी इज़ वंडरफुल. एंड तव्हां आई एम श्योर काजल चंदीरामानी दी खे ॻाईंदे उनजे यूट्यूब चैनल ते वीडियोज़ में उन्हनि खे ॾिठो आहे. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो. प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो and please subscribe to Sindhi Film Festival channel. Thank you so much. Thank you auntie.